मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बाक़ी यादि रहणु खपे त इंडिया जेकॾहिं हमलो कयो बि सही न, पोइ इंडिया बि जेको आहे सुकून सां सुम्हंदो न। हिन टाइम तव्हां चओ था न सिर्फ़ु पाकिस्तान खे लाइ टेंशन आहे, सिर्फ़ु पाकिस्तान खे टेंशन आहे। अल्लाह जो कसम असांखां वधीक टेंशन उन्हनि खे आहे, असांखां वधीक टेंशन उनखे आहे। असांजी क़ौम असां अल्हम्दुलिल्लाह हे ॾिसो, हे ईमानी हिकिड़ो जज़्बो आहे, हे ईमानी जज़्बो आहे त जेकॾहिं अगरि पाकिस्तान जे मथां कंहिं बि हमलो कयो त पाकिस्तान सर लोकल मुल्क न आहे, पाकिस्तान लोकल मुल्क न आहे, पाकिस्तान को इराक़ न आहे या पाकिस्तान ॿी का नॉर्मल कंट्री न आहे। पाकिस्तान जे मथां अगरि जंहिं बि हमलो कयो त पोइ असां उन दुश्मन जे जिस्म खे बि सुञाणूं था, उन जी मुंडी खे बि असां सुञाणूं था ऐं उन जी रगुनि खे बि असां सुञाणूं था। हा, पोइ असां चुप करे थोरी वेंदासीं। असांजे मुल्क जे मथां जेकॾहिं अटैक थी, मुल्क जी हिफ़ाज़त करणु, मुल्क जी हिफ़ाज़त करणु सुन्नत रसूल आहे, मुल्क जो दिफ़ा करणु सुन्नत रसूल आहे। ऐं पूरो इहो असांखे यकीन आहे, असां मुस्लमान जेकॾहिं बिलफ़र्ज़ जंग छेड़जी वञे, जंग में लड़णो पए त मुस्लमान जीअं जो जंग में लहंदा। मुस्लमान जेकॾहिं अगरि क़तल थी विया, अल्लाह जे फज़ुल सां इहो मुस्लमान जे लाइ जन्नत में वञण जो शॉर्टकट हिकु रस्तो आहे। हिकु इमाम जो कौल आहे, हिकु वॾो बुज़ुर्ग जो कौल आहे, अगरि चई गुनाह जेकॾहिं ज़्यादा थी वञनि न कंहिं बि बंदे जा, कंहिं बि बंदे जा जेकॾहिं अगरि गुनाह ज़्यादा थी वञनि त उनखे जन्नत में वञण जे लाइ हिकिड़ो शॉर्टकट रस्तो आहे। गुनाह घणा थी विया आहिनि पर जन्नत में जेकॾहिं अगरि वञण जी तमन्ना आहे न, शॉर्टकट हिकिड़ो रस्तो आहे, अल्लाह जी राह में वञी करे क़िताल कयो ऐं जिहाद कयो। अल्लाह जी राह में वञी करे क़िताल कयो ऐं जिहाद कयो। उन जीअं जो क़िताल ऐं जिहाद में तव्हां लथो ऐं तव्हांजे मथां दुश्मन जो बारूद पियो ऐं तव्हांजो जिस्म हलाकु थियो त पोइ छा थींदो? अल्लाह ताला तव्हांजे तमामु गुनाहनि खे मिटाए करे तव्हांखे अल्लाह ताला जन्नत में आला मक़ाम ॾींदो। हा, असां पंहिंजी हिस्ट्री खे सुञाणियूं। मुस्लमान हिकु उहा क़ौम आहे जेकी कंहिं बि ज़माने में, कंहिं बि काफ़िर खां, कंहिं बि ताक़तवर खां तासुर न आहे वरितो। असांजे अकाबिरीन न वरितो आहे, असांजे सहाबा न वरितो आहे, अहिड़ी तरह असांजे ताबईन न वरितो आहे। हर हिकु ज़माने जे अंदरि कुफ़ार खे मुंहुं टोड़ जवाबु सहाबा बि ॾिनो आहे, अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में ख़ुदि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॾिनो आहे, ताबईन बि ॾिनो आहे। बाक़ी रहियो मसइलो, इंडिया सां असांजी का ज़ाती दुश्मनी न आहे, उन जी पब्लिक सां असांजी ज़ाती दुश्मनी न आहे। जंग जो मैदान जेकॾहिं अगरि गरम कनि था, सवली सिंधी में ॿुधायां थो, इंडिया जेकॾहिं अगरि जंग जो मैदान गरम करे थो त मुजीब रहमान खे ऐं सिंधियुनि खे ऐं पाकिस्तान खे चूड़ियूं न आहिनि पातल। हा साईं, न आहिनि पातल। असांजा इख़्तिलाफ़ आहिनि, असांजा पाकिस्तान जे अंदरि इख़्तिलाफ़ आहिनि। PTI जमायत आहे, JUI जमायत आहे, नून लीग आहे, पीपल्स पार्टी आहे, घणियूं पार्टियूं आहिनि। असां सभिनी जा इख़्तिलाफ़ आहिनि, वॾा इख़्तिलाफ़ आहिनि, पर यादि रहणु खपे अगरि इंडिया सां को जंग जो मामिलो थींदो, असां सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते बीठा हूंदासीं सभई। चाहे त जेकॾहिं अगरि कोई बंदो घर जे मथां हमिलो करे त घर में कॾहिं कॾहिं भाउ सां नाराज़गी थींदी आहे, घर में कॾहिं कॾहिं पीउ सां नाराज़गी थींदी आहे, घर में कॾहिं कॾहिं मामे सां नाराज़गी थींदी आहे, पर कोई जेकॾहिं बदबख़्त अची करे घर जे मथां शूट करे हमिलो करे त छा था सम्झो? भाउ चवंदो मां तोसां नथो ॻाल्हायां, तुंहिंजे घर जे मथां हमिलो थिए थो। उन टाइम चवंदा इख़्तिलाफ़ हुया, उन इख़्तिलाफ़ खे हाणे परे था कयूं, हाणे सभु बीह करे ऐं हिन दुश्मन खे साण छॾींदासीं। त साईं ईअं ई थींदो आहे न, घर में केतिरा बि इख़्तिलाफ़ हुजनि पर कोई तव्हांजे घर जे मथां जॾहिं अटैक करे त उहे सभु इख़्तिलाफ़ असांखां विसरी वेंदा। त पाकिस्तान क़ौम पंहिंजी फ़ौज सां हिन टाइम गॾु आहे। ॾिसो, फ़ौज खे कंहिं केस में कोई बि हिन टाइम गार्ड ॾियण जी कोशिशि न कयो। फ़ौज सां असांजा इख़्तिलाफ़ थी सघनि था, कहिड़ी बेस ते फ़ौजी बि हो इंसान आहिनि, उन्हनि खां कमी कोताही थी सघे थी। अगरि तव्हां पंहिंजी फ़ौज जी हिन टाइम इंसल्ट कंदव, हिन टाइम पंहिंजी फ़ौज जी जेकॾहिं अगरि बेइज़ती कंदव त हो इंडिया वारा हिन टाइम ख़ुशि कंदा, ख़ुशि थींदा। हे ॾिसो, हिन जी क़ौम आहे, हिन जी क़ौम आहे जेकी पंहिंजी फ़ौज खे केतिरो जेको हिन टाइम ज़लील थी करे। त हिन टाइम असांजा जेके फ़ौजी जेके बॉर्डर ते कॾहिं बीठा आहिनि न, बीठा आहिनि उन हिते असां न आहियूं बीठा, हिते हो बीठा आहिनि, त असां उन्हनि खे चवंदो शाबाश माशाअल्लाह, कमु तव्हां तमामु बहितर था कयो। पर जेकॾहिं असां उन्हनि खे पर पुट गारियूं बि ॾींदा रहूं त उहो चवंदा यार पोइ खामखा असां क़ौम जे लाइ छो बीठा आहियूं हिते। उहो असांजा मुहाफ़िज़ आहिनि। बाक़ी जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन इख़्तिलाफ़ खे असां पंहिंजे हद में रखंदासीं। हिन टाइम कंहिं बि मुस्लमान पाकिस्तान जे लाइ बिल्कुलु जाइज़ न आहे। मौक़ो अहिड़ो आहे न त पंहिंजी फ़ौज खे इंसल्ट कयो, पंहिंजे फ़ौज खे माज़रत सां ज़लील कयो। बल्कि फ़ौज पूरी दुनिया खे ॿुधायो त असां पंहिंजी फ़ौज पाक सां कठे आहियूं।
ऐं हक़ीक़त ॿुधायां थो त इस्लामी 50 मुल्क आहिनि। इस्लामी घणा मुल्क आहिनि? तक़रीबन 50 इस्लामी मुल्क आहिनि। वॾे में वॾी जेकी फोर्सिस ऐं फ़ौज जंहिं मुल्क जी वॾे में वॾी ज़्यादा आहे, यकीन तौर ते मेंबर ते ॻाल्हि कयां थो, पाकिस्तान जी आहे। सऊदी अरब वारा असांखां सहारो वठंदा आहिनि। UAE वारा जेको दुबई वारा आहिनि न, उहो असांखां सहारो वठंदा आहिनि। तुर्की जी हिकिड़ी पंहिंजी फ़ौज आहे, उहा बि पाकिस्तान जी ताक़तवर जेतिरी फ़ौज न आहे। तुर्की खे खणी पंहिंजी जेको आहे फोर्सिस आहे, उनखे पंहिंजी फ़ौज आहे, पर पाकिस्तान जे टकर वारी फ़ौज किथे बि न आहे। यानी 50 मुल्कनि जे अंदरि, मुस्लमान जे मुल्कनि जे अंदरि अहिड़ी फ़ौज किथे बि न आहे। त हिन टाइम जेकॾहिं अगरि असां फ़ौज जी इंसल्ट कईसीं ऐं बाद में मतिलबु ईअं बि त साईं मेंबर ते वेही करे फ़ौज जी तारीफ़, त हिन टाइम सर मौक़ो ॾिसिबो आहे। इख़्तिलाफ़ एतिराज़ सभिनी सां थी सघनि था। मुजीब रहमान जे बयान जे अंदरि बि 5-6 सालनि खां वठी करे कंदो आहियां न, मुंहिंजे बयान जे मथां बि इख़्तिलाफ़ आहिनि, एतिराज़ आहिनि। छाजे करे थींदा आहिनि त ॾिसंदा कयो त हे बशर आहे, हे इंसानु आहे, हे कमी कोताही बि कंदो, हिन खां मामिलो करे हथ मां निकिरी बि वेंदो। पर हिन टाइम जेको मौक़ो हले थो, उन मौक़े जे एतबार सां मां इहा ॻाल्हि थो कयां। अलाह ताला तमामु मुस्लमान खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।